थोंगो जे ॻोठ मोहम्मद इलियास शहर में बाहि मुतासिर माज़ूरनि जे 2 ॾींहं गुज़रण बावजूद इंतज़ामिया पारां का बि वाहर न कई वई। बिजली जी तारुनि मां बाहि लॻण सबबि माज़ूर अब्दुल वहाब ऐं मोहम्मद फाइक उर्फ गुड्डू शर्जा कखावा अझाई उन्हनि में पियल खाधे पीते जे सामान समेत समूरो अलाह तल सड़ी रख थी वियो, जंहिं वाक़े खे 2 ॾींहं गुज़री विया पर इंतज़ामिया पारां मुतासिरनि जी माली सहायता करण लाइ के बि पाव नाहिनि वरिता विया। मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे बाहि मुतासिर मोहम्मद फाइक शहर अब्दुल वहाब शहर चयो त असीं माज़ूर मिसकीन माण्हू आहियूं। कखावनि अझनि खे बि बाहि लॻण सबबि खाधे पीते जो सामान हंधि बिस्तरा ऐं ॿियो समूरो अलाह तल सड़ी रख थी वियो आहे। अञा सड़ी वञण करे खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। हुननि चयो त 2 ॾींहं गुज़री विया आहिनि पर अञा ताईं केर बि हाल पुछण वारो नाहे। हुननि वस वारनि समेत DG सागर खां माली सहायता जी अपील कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।